तव्हां गाजी किताब फुर्ती आहे कहिड़े थाणे जी हद आहे हाल गाजी पावड़ जी हद हैदर शाह लॻ तव्हां घणा ॼणा हुयव छा ते हुयव मां अकेलो हुयुमि मोटरसाइकिल ते कुझु ॿुधायो न ज़हीर हुसैन वाव जो नालो आहे मुंहिंजो पोल्ट्री सर्विस जो धंधो आहे हिन में वारा में हाई स्पीड मोटरसाइकिल एक ही मॉडल मूं वटि 2,75,000 रुपया मुंहिंजी रिकवरी खीसे में हुई जेके पोयों अची मूं वटि माउज़र रखियनि 2 ॼणा हुया बूटूं लॻल हुयनि ऐं हिकु मोबाइल खातो हुयो मूं वटि मुर्गी जो मोटरसाइकिल जा मूंखे फुर करिया ऐं हीअ 3 दफ़ो मूंखे फुर थी आहे पुलिस को विश्वास नथी वठे खाली रहे हैं हैदर शाह ते पुलिस बीठी हूंदी आहे अॼु हुते पुलिस ई कान हुई जेकॾहिं अॼु पुलिस हुजे हा अॼु ये चोर पकड़ी एसएचओ न फोन थो खणे न वरी जेको वॾो मुंशी फोन थो खणे एसएचओ वारा खे फोन कई उहो नथो खणे वॾो मुंशी फोन नथो खणे पूरो कलाक उते सरज़मीन ते रहियो को बि हुकूमत जो को तावन न आहे असांखे को बि हिफ़ाज़त कोन्हे का न को वापारी महफ़ूज़ आहे असांजो एसएसपी कंबर साहब खे रिक्वेस्ट आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे हीअ असां सां 3 चक्कर वारदात थी आहे साईं अर्ज़ी आहे त इहो पुलिस पैकेट हूंदो हाणे उहो आहे ई कोन ॿियो 3 ॾींहं अलाए महीनो थिया हू चौकी हूंदी 11:30 थिया आहिनि सर उन खां अलावा 3 चक्कर फुर थी थिए सर 2 चक्कर कलेक्शन जा 1 चक्कर फस्ट आहिनि माण्हू मां ॿियो चक्कर माउज़र जा फेर हणी फुर करे आहे हे 3 चक्कर आहे धंधे कारोबार वारा आहियूं साईं को चक्कर कोन्हे आयासीं जॾहिं अखत मिरवा वारी मोरी ते फुर थी पुलिस आई गाजी फाड़ जी हुननि चयो बाबा असांजी हद न आहे तव्हां वारनि खे अप्ला कयो या नसीराबाद इहो अर्ज़ु आहे साईं पुलिस गाजी मोबाइल पूर्ति आहे हुते असांजी हद कोन्हे का वारा एसएचओ आहे असांजी हद कोन्हे का सर किथां जो इंसाफ़ आहे किथे असां इंसाफ़ लाइ वञूं असांजे एसएसपी साहब खे आईजी सिंध खे रिक्वेस्ट आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे असां 15,000 वापारी कमाइण वारा गाॾियुनि जो ख़र्च आहे हिन महिल असां 2,75,000 रुपया रक़म भुरजी वई आहे 50,000 जी मोटरसाइकिल आहे मोबाइल आहे 2-3 हज़ारनि जी खातो आहे इहो असां इंसाफ़ केरु कंदो जीअं त हे मुर्गी जा जेके डीलर आहे पंहिंजो इक़दार वाह थियो वारनि जो वापारी आहे ऐं हिन जो चवणु आहे त असां अची रहियासीं गाजी फाड़ थाणे जी हद आहे जंहिंमें फुर थी आहे हे हुननि जी गाॾी आहे पर जेका फुर थी आहे उहो मोटरसाइकिल ते हुयो ऐं हींअर एनसी कराइण जे लाइ थाणे ते पहुतल आहिनि इतला जे लाइ त हिते पहुतल आहिनि मुर्गी फरोश आहिनि मुर्गी जो डीलर आहे तो जंहिंखां फुर थी आहे हिननि जो जेके फरियादी आहे उनजो चवणु आहे त मूंसां हे 3 दफ़ो वाक़ियो पेश आयो आहे हिते असां वापारी माण्हू आहियूं असां सां ज़ुल्म आहे ऐं पुलिस वग़ैरह असांखे तहफ़ुज़ फराहम करे ऐं कारोबार करणु अॻे ई ॾुखियो थी वियो आहे ऐं असांजो हर रोज़ु फुरूं थियनि थियूं तो असां सां इंसाफ़ कयो वञे हिननि जो मुतालबो आहे फरियादी जो कारोबार असांजो